नाज़रीन, कंबर जे सूफ़ी मिशन जो राही कंबर जो सीनियर प्राइमरी टीचर गुलाम शबीर गोपांग कुछ अरसो बीमार रहण खां पोइ लाड़काणे जी चाणक अस्पताल में लाडाणो करे पियो। अब्बास अली मुगेरी जी रिपोर्ट मूजिब संदसि मड़ घर पहुचण ते बागेदेरो मोहल्ला में सोग बर्पा थी वियो। संदसि जनाज़े नमाज़ में शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं सूफ़ी फनकारनि, सूफ़ी फ़क़ीरनि, उस्ताद, शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। खेसि मुकमल तौर ते तसफ़ुफ़ रंग सां मिटी माउ हवाले कयो वियो। संदसि तॾो बागोदेरो मोहल्ला सूफ़ी मैखाने में विछायल आहे, जिथे ताज़ियत जो सिलसिलो बि हलंदड़ आहे।